जी नाज़रीन, अमां खे हैदराबाद में आगाह कंदा हलूं त हैदराबाद में लतीफ़ाबाद जे कोहिसार भरिसां गंजे टकर ते वेठल बोर्ड मुतासिरीन पारां लॾ पिलाइण जा नोटिस मिलण ख़िलाफ़ ओल्ड कैंप्स खां रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज जी अॻवानी महबूब मला, मूसा मला, अला बख्श खासकेली, मघन कूली, खुदा बख्श, नीता कूली, फातिमा मला, पठाणी मला ऐं ॿियनि कई आहे। मुतासिरीन जो चवणु आहे त 2022 ईस्वी दौरान बोर्ड सबबि घर रही पट थी विया, जंहिं बाद मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हैदराबाद पहुची पनाह वरिती आहे। मुतासिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त ज़िले इंतज़ामिया कुझु अरसो अॻु खीमा बस्तीअ में तरसायो, बाद में उतां बि बेदख़ल थियासीं, जंहिं बाद गंजे टकर वटि सरकारी ज़मीन ते झूपड़ियूं ठाहे वेठल आहियूं, हाणे उतां बि बेदख़ल कयो पियो वञे। मुतासिरीन जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु मुख़्तियारकार घर ठाहे ॾियण ऐं राशन जी फरहमी जो जवाज़ ॼाणाए अमले मार्फत लिस्टूं ठाहे वियो हो। उन्हनि जो चवणु आहे त हुकूमत पारां ऐलानियल घरनि जे आसिरे लिस्टनि में नाला लिखाया, जंहिं बाद मुख़्तियारकार लॾे वञण लाइ मक़ामी पुलिस ऐं तपेदारनि ज़रिए नोटिस जारी कया आहिनि। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त ठठे, बदीन ऐं ॿियनि इलाइक़नि सां तालुक़ु आहे, मुस्तक़िल को रोज़गार नाहे, बसि मज़दूरी करे गुज़र सफ़र पिया करियूं। उन्हनि जो मुतालबो आहे त सिंध सरकार मामले जो नोटिस वठे त जीअं बरसाति ऐं सख़्तु गर्मीअ दौरान मासूम ॿारनि समेत दरपदर थियण खां बची सघूं। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।